नाज़रीन, सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम दुनिया जो समाजी तहफ़ुज़ शो मॉडल आहे। BISP ज़रिए 90 लख खां वधीक ख़ानदाननि जी माली इमदाद, सिहत ऐं तालीम में मदद कई पई वञे। दोहा में समाजी तरक़ी बाबति आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त ही कॉन्फ्रेंस समाजी इंसाफ़, बराबरी ऐं इंसानी वक़ार जे अज़म जो इज़हार करे थी। क़तर मथां इसराइल जे हमले जी मज़म्मत कयूं था। सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त समाजी तरक़ी बाबति कॉन्फ्रेंस मुनक़िद करण ते गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल जा थोराइता आहियूं। हिकु भेरो ॿीं रव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम दुनिया जो समाजी तहफ़ुज़ जो मॉडल आहे। BISP ज़रिए 90 लख खां वधीक ख़ानदाननि जी माली इमदाद, सिहत ऐं तालीम में मदद कई पई वञे। दोहा में समाजी तरक़ी बाबति आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त ही कॉन्फ्रेंस समाजी इंसाफ़, बराबरी ऐं इंसानी वक़ार जे अज़म जो इज़हार करे थी। क़तर मथां इसराइल जे हमले जी मज़म्मत कयूं था। सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त समाजी तरक़ी बाबति कॉन्फ्रेंस मुनक़िद करण ते गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल जा थोराइता आहियूं।